शहदाद कोट के मिनी स्टेडियम के तरक्याती कामों में किए गए करोड़ों रुपए की करप्शन का कुछ नहीं हुआ। शहर के मुस्तकबिल के स्टार बनने वाले नौजवान गली मोहल्लों में खेलने पर मजबूर, कोई भी जिम्मेदार नोटिस लेने को और आगे आने को तैयार नहीं। पाकिस्तान में पहिरीं ॻाल्हि निज़ाम करप्ट आहे, मथों ई असांखे जेके मिलिया सभु करप्ट मिलिया। काई न सफ़ाई आहे, न सुथराई आहे, न छा आहे, सफ़ाई न आहे, बसि सरदारी निज़ाम आहे। सरदार असांजा थिया आहिनि वॾा चेयरमैन सरदार आहे। हाणे सरदार कमु कंदा सही, सरदार बंगलनि में वेठा आहिनि, बॉडी गार्ड घुमाइनि था, कमु केरु करे? कमु काई बि न आहे थियल, नाला वाला सभु बंदि लॻा पिया आहिनि, रोड रस्ता आहे उहो सभु जेको ठेकेदार मिरसन मक्सी आहे। ठेकेदार कमु अधु में रोड जो कमु छॾे वियो आहे, मसण माला खां अधु में सही कमु रहियल आहे। हेॾे असांजो क्रिकेट, असां स्पोर्ट्समैन आहियूं, असांजे क्रिकेट स्टेडियम में 3 करोड़ मंज़ूर थिया आहिनि। 3 करोड़ मां जेकी पहिरीं किस्त आई आहे 80 लख रुपया, 80 लख रुपया पहिरीं किस्त मां साईं जन लारायो आहे 50-60 ट्रैक्टर, उहा सिधाई बि न कई अञा ताईं, पैसा खाइजी विया। उनजे ख़िलाफ़ असां मुज़ाहिरो कयोसीं। मीर नादर ख़ान MP आहे जेको असांखे घुराई, उन चई मां तव्हांखे ॿियो पिछ ॾाराए ॾियां थो, फ़िलहाल पंहिंजो कमु हलायो। अञा उहो कमु न थियो आहे, काई रिज़ल्ट न आई आहे, अंधेर नंगरी आहे। असां आला मादरनि खां असां अपील था कयूं त ख़ुदा असांजो शहदाद कोट जेको बलूचिस्तान ऐं सिंध जो बॉर्डर जो शहर आहे, इन में माशाअल्लाह वॾी तरक़ियाती कमु न थियो आहे। बाक़ी वॾो हिते माना निज़ाम आहे, मिल आहिनि, हे आहे हो आहे, बहरहाल हिते निज़ाम काई भी ना है करप्ट। जबकि स्पोर्ट्स और मिनी स्टेडियम के बहाली के नाम पर आने वाले 3 करोड़ करप्शन के नज़र होने के खिलाफ कभी एहतजाज किए गए तो कभी ऑल पार्टीज कॉन्फ्रेंस मुनक्किद किए गए, मगर रिजल्ट फिर भी 0/0। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV, शहदाद कोट।